जी नाज़रीन, अज असां कोट गुलाम तो लग सैयद जमाल शाह जे मेलो असांखे घुमाईंदासीं। हिन मेले में जेको आहे सिंध जा मशहूर पहलवान मल विड़ी रहिया आहिनि ऐं ॿारनि लाइ जेको हिकिड़ो तफ़रीह आहे ऐं हिते दुकानूं आहिनि ऐं उनखां पोइ झूला आहिनि ऐं ॿार ऐं वॾा जेके ग़रीब माण्हू हिते वॾी जेको आहे तफ़रीह महसूस कनि पिया। अचो था सैयद जमाल शाह जो मेलो घुमूं था। Hello, next week, one, two, three, hello. घुमण आया आहियो? मेलो मज़ो अचे पियो? जी। छा घुमियो? दुकान घुमे हाँ। अच्छा, छा झूला खाधा? हाँ। ऐं छा पकोड़ा? छा खाधो? पकोड़ा खाधा। तो छा खाधा? छा खाधो? कुछ कोन खाधो? झूला खाधा? खिचिया खाधा, भुंगरा खाधा, चपाटा खाधा। हाँ। जो जेको मेलो लगे तो सालियानो उर्स लगे तो उनजी जेकी तारीख़ आहे ऐं जेको उनजो संभालींदड़ आहे ऐं अबन ॾाॾनि सां जेको संभाले पियो दिलीप कामरेड जेको असां सां गॾु आहे। पाण हुन सां मेले जे बारे में हाल अहिवाल वठंदासीं। जी दिलीप भाई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाईजान, ही सिंध जेका आहे सूफ़ीअ जी धरती रही आहे ऐं हिते हमेशह मेला मलाखड़ा हूंदा आहिनि। सिंध जी सकाफ़त आहे, उनखे बरक़रार रखंदे असांजे वॾनि जेका शुरूआत कई आहे उनखे पाणी ॾींदे असां ही जमाल शाह बादशाह जो जेको आहे 29 उर्स मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजे आसे पासे जे जेके दोस्त आहिनि, ज़मीदार आहिनि, उन्हनि जो बि तावन आहे ऐं असांजा ख़ासि करे कोट गुलाम जेका आवाम आहे उन्हनि वधीक मोट ॾिनी आहे ऐं दरगाहनि ते हमेशह मेला लॻणु खपनि ऐं इहा ई ग़रीब आवाम जेको आहे हिते अची करे मज़ो ऐं लुत्फ़ अंदाज़ वठंदी आहे ऐं हमेशह सिंध जी धरती ते मेला लॻणु खपनि। महिरबानी। दिलीप भाउ, जेको अॼु जो महांगाई जो दौर आहे हिन में तव्हां छा था सम्झो ही मेला महंगाई जो में गरीब आवाम लाइ छा मुहैया कनि था? बिल्कुलु महंगाई आवाम जी चेल तोड़े छॾी आहे। वरी बि मेले जे अंदरि जॾहिं आवाम हिते आई आहे, असां राति 3 ॾींहं रातूं थी वियूं आहिनि असीं व्यू वठूं पिया त आवाम जी हींअर बि तव्हां चेहरनि ते मुरक नज़र ईंदी। फ़िलहाल जेका महंगाई जो धक आहे उहो आवाम विसारे करे मेले खे इंजॉय करे रही है। पंजाबी लालो वाले मुकाबले पंजाबी हो बड़ी काबू कर दो लालो काबू कर दो बंदा तो है वादा अधिकारिया वगैरह पहलवान पंजाबी पहलवान लालो वाली दिया पंजाबी तू चल तू चल दे तू ऐसा पहलवान वाले पंजाबिया बड़ी काबू कर दो पहलवान पंजाबी काबू कर दो आई मेरी मुकाबले तारिया पहलवान वगैरह आला वाली पंजाबी लालो मरियो लालो काबुआ अरे भी लालो मरियो वाले पंजाबी भी वाह पंजाबी परार काबुआ लालो मरियो लालो मुर्दाबियो बराबर वाले लाला आई अली बहादुर तैयारी करो अली बहादुर अरे
लाला गुलाम हुसैन भाई, आप माशाल्लाह बहुत अच्छे पहलवान हो, पूरे सिंध लेवल के पहलवान हो। आज आप कोट गुलाम मोहम्मद आए हो, कैसा महसूस हो रहा है? माशाल्लाह बहुत अच्छा लग रहा है। बहुत टफ मुकाबला था, पंजाब के रेमियार खान का पहलवान था, उसके साथ मुकाबला था। अल्हम्दुलिल्लाह आवाम के सपोर्ट, दुआओं और माँ बाप के दुआओं से अल्लाह पाक ने कामयाबी दी, और आवाम का जोश और खरोश, अपने कल्चरली गेम, सिंध का सकाफती गेम मलाकड़ों के साथ मोहब्बत देखकर बहुत खुशी होती है। आपकी बॉडी तो बहुत कमज़ोर है, मगर आप कैसे जीत लेते हो ये मल? ये हमारे खेल में ज़्यादा ज़ोर से ज़्यादा जो है ना हुनर, टेक्निक काम आता है। तो बॉडी भी मेरी कमज़ोर नहीं है, मैंने खुद अपनी बॉडी यूँ बनाई हुई है। अगर वज़न बढ़ाना चाहूँ तो बढ़ा भी सकता हूँ। थैंक यू। वो छेलो भी खाऊं, बकरी भी खाऊं, पर असांखे मदद के बि कोन है, अलाह कई है। पंहिंजो कमायूं था, पंहिंजो खाऊं। ना ही जी तव्हां ॾिसो पिया, पहिरीं बि माण्हू जेके हुआ अवां जी जेको हू कंदा हुआ, हौसला अफ़ज़ाई कंदा हुआ। हींअर में छा महसूसु कयो पियो? महांगाई जे दौर में तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थिए पई? ना साईं, असांखे कुझु बि कोन पई, कुझु बि कोन। असांखे हुकूमत जे तरफ़ां का शइ कोन मिली आहे। अलाह जो शुक्र आहे, रब पंहिंजो बि ॾिनो आहे, पंहिंजे वञा पंहिंजी बि। जी नाज़रीन, मेला ऐं मल जेको आहे सिंध जी हिकिड़ी सकाफ़त जो हिसो आहे। अॼु जे महांगाई जे दौर में जेको महांगाई जे करे ऐं कारोबार जे करे तमामु घणी परेशानियूं आहिनि माण्हुनि खे, हुन बावजूदु मेला ऐं मल